पास बैठिया सोहिए, जिस पास बैठिया बैठिया, जिस पास बैठिया सोहिए, सपना दा वेसा जिस पास बैठिया सोई है, जिस पास बैठिया सोई है, सबना दा विसा सबना दा विसा, जिस पास बैठिया सोहिए, सबना दा वेसा। बाबा नानका, बाबा नानका, बाबा नानका, बाबा नानका, शब्द अखुट बाबा नानका, शब्द अखुट बाबा नानका, बाबा नानका, शब्द अखुट बाबा नानका, शब्द अखुट बाबा नानका, 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 शब्द अखुट बाबा नानका, शब्द अखुट बाबा नानका, शब्द अखुट बाबा नानका, शब्द अखुट बाबा नानका, 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 शब्द अखुट बाबा नानका, शब्द अखुट बाबा नानका, शब्द अखुट बाबा नानका, शब्द अखुट बाबा नानका। साहिब श्री गुरु नानक देव महाराज जे अवतार गुरु जी खुशी में अखंड पाठ साहिब जी आरंभता जी सभिनी खे लखे लखे वाधायूं हुजनि। बोले सो निहाल। सत श्री अकाल। शब्द अखुट बाबा नानका, शब्द जा भंडार, ज्ञान जा भंडार, सतगुरु निरंकार वाहिगुरु जी पाण। नानक निरंकारी जे नाम सां, गुरु नानक जे नाम सां सतगुरु निरंकार वाहिगुरु जी पाण प्रगट थिया संसार में। इन युग में अची करे गुरु नानक देव जी महाराज सच्चे पातशाह जी सब जे मथा पंहिंजो मेहर भरो हथ रखियो, सब जे मथा पंहिंजी नज़र रहमत बनाए रखी। ऐं जेके भी
सतगुरु जे नदरे रहम जा पातर बणिया, हक़दार बणिया। उहे ठग जहिड़ा बि, बेईमान जहिड़ा बि संत बणिया, भगत बणिया। राक्षस जहिड़ा बि गुरु खां सिख्या वठी करे संसार सागर मां तरिया। उहे सतगुरु अॼु बि साहिब श्री गुरु ग्रंथ साहिब जे रूप में पूरी दुनिया में उहो ई हिकु ओंकार सतनाम जी आवाज़ ॾेई करे अॼु बि असांखे सतगुरु सचे पातशाह जी ठारण लाइ ऐं तारण लाइ जिते किथे विराजमान आहिनि जी। ऐं सतगुरुनि जा ई पावन पवित्र ॾिहाड़ा गुरुपुर दरअसल अहिड़ियूं अनमोल ख़ुशियूं खणी ईंदा आहिनि। गुरु जे प्यारनि में त एतिरो उत्साह हूंदो आहे जो सतगुरु जे महान गुरुपुरब खे सतगुरु दर ते हाज़िरी भरण लाइ ऐं गुरु जे गुरुपुरब खे मल्हाइण जे लाइ सिर्फ़ु पंहिंजे सिंध मां न, बलूचिस्तान मां न, अमेरिका तक का 12 ख़बर न कितां 7 समुंड पार उहे बि अची के ननकाना साहिब हाज़िरी भरींदा आहिनि। ऐं भागन वारा आहिनि उहे इंसान जेके ननकाना साहिब विया उन्हनि जे चरणनि में नमस्कार। पर जेके ननकाना साहिब न विया ऐं उहे 27 नवंबर ते जीअं अखंड पाठ साहिब अॼु रखियल आहे त इन धरती के ननकाना साहिब सम्झी करे जेके हाज़िरी भरनि था पिया उन्हनि जे चरणनि में वार वार नमस्कार अचो। अहिड़ा भाग ऐं भागशाली इंसान जॾहिं बि गुरु जे नदरे रहम जे पातर हक़दार बणिजी वेंदा आहिनि त गुरु नानक देव जी महाराज साम्हूं वारे खे सिर्फ़ु तारींदा न आहिनि बल्कि उनखे बि तारण वारो बणाए छॾींदा आहिनि जी। गुरु नानक देव जी महाराज सचे पातशाह जी संसार के जगत के अची करे ज्ञान ॾेई करे ठारियो आहे। छो जो ही जुग सतगुरुनि खे त 500 साल 550 साल पहिरियों ख़बर ही त सियाणो जुग आहे, ही तालीम याफ़्ता जुग आहे। हालांकि 100 साल पहिरियों एतिरी यूनिवर्सिटी कॉलेज पढ़ाई न हुई, 200 साल एतिरो पहिरियों कुझु न हुयो, 500 साल भी एतिरी पढ़ाई न हुई। चलो तव्हां अञा पोएं जुगनि में हलिया वञो, जेकर 100 साल पहिरियों एतिरी तालीम न हुई त 5000 साल पहिरियों केतिरी तालीम हूंदी दुनिया खे। सतगुरुनि खे ख़बर हुई ही समय कल युग जो, ही सभु सियाणा पैदा थींदा ऐं बाक़ायदा नंढड़ा ॿार बि बाक़ायदा सियाणा ई पैदा थियनि था पिया जी, सियाणा पैदा थींदा। ऐं इन्ही सियाणे युग खे समझाइण जे लाइ सतगुरनि साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज कोई करामात न, कोई ॿियो कुझु कर्मकांड पाखंड न, बल्कि ज्ञान ॾेई करे बाणी उच्चारण करे साम्हूं वारे खे ज्ञान बख़्शिया। ऐं जेके बि सतगुरु गुरु नानक देव महाराजनि जी पावन पवित्र बाणी जपजी साहिब जे पाठ सां जेके जुड़िया न, अॼु त बाक़ायदा जाम अहिड़ा प्यारा आहिनि उहे चवंदा आहिनि जंहिं ॾींहुं जपजी साहिब जो असीं पाठ कंदा आहियूं ईअं लॻंदो आहे असांखे कोई विकारनि जो दुख न आहे सताईंदो कॾहिं बि, जब सतनाम। अॼु बि असां जपजी साहिब जो पाठ जेको 550 साल गुरु नानक देव जी महाराज पहिरीं उच्चारण कई, अॼु बि उहा बाणी आनंदमयी अमृत भरियल बाणी गुरु नानक देव जी महाराज जी पवित्र बाणी अॼु बि उहो ई आनंद सुख बख़्शे थी पई। ऐं गुरु जा प्यारा बाक़ायदा चवंदा आहिनि जेके गुरु जी बाणी चित लाए करे जप करनि था पिया उन्हनि खे त विकार रूपी दुख पाण छॾे भॼी हलिया वेंदा आहिनि। भाई सचे पातशाह निरंकार वाहिगुरु जी गुरु नानक देव जी महाराज संसार में सुनी पुकार दातार प्रभ गुरु नानक जग माहे पठाया। जॾहिं धरती जो कण कण पुकार करे तो पियो परमात्मा खे, ईश्वर खे, भगवान खे, ए मालिक तव्हां पाण अचो, तव्हां जाम संत मोकिलिया आहिनि, भगत भी जाम मोकिलिया आहिनि, सभु तव्हां मोकिलिया आहिनि, पर हाणे इन धरती खे तव्हांजी ज़रूरत आहे। तव्हां पाण अचो ऐं पाण अचण साण ई मुंहिंजे मथां जेको वज़न आहे उहो घटायो। परमात्मा धरती माता के, वॾी माता खे पाण आवाज़ ॾेई चवनि था पिया तव्हांजे मथां पहाड़नि जो वज़न आहे, दरख़्तनि जो वज़न आहे या पाणी जो वज़न वधी वियो आहे। चओ त सुकाए छॾियूं, चओ त साड़े छॾियूं, चओ त पत्थरनि खे टुकुर टुकुर करे छॾियूं, त धरती माता ख़बर हुन चवे थी पई ना परमात्मा जी मुंहिंजे मथां न कंहिं पत्थर जा, न कंहिं जंगल दरख़्तनि जा, न कंहिं पाणी जा वज़न आहिनि, मुंहिंजी छाती ते मुंहिंजे मथां उन इंसान जो वज़न आहे जेको तव्हांखे यादि नथो करे, तव्हांजो जेको नाम नथो जपे उन जो मुंहिंजे मथां वज़न आहे। अची करे उनखे तव्हां धरती तां खणो बसि तव्हां जब सतनाम। छो जो धरती माता भी चवे थी हिकु जानवर नाम न जपे त ठीकु आहे, हिकु जानवर सत्संगत में ना अचे त ठीकु आहे, कोई मयार न आहे, ना समझ आहे, बिल्कुलु कुझु आहे अकल ई न आहे। पर इंसान थी करे, मनुष्य थी करे, मनुष्य थी करे जेकर परमात्मा जी जेके तुंहिंजा नाम नथा जपनि, तोखे यादि नथा करनि,
उन्हनि जा मुंहिंजे मथां वज़न आहिनि, तव्हां कृपा करो उनखे खणी छॾो बसि तव्हीं। जपो सतनाम, करो कृपा सतनाम। हाणे जेके सुबुह जो उथण साण ई नाम जी आदत न आहे न, निरंकार जी बाणी जी आदत न आहे न, उहा आदत विझो, छो जो अॼु बि उहा धरती माता पुकार अॼु बि करे थी पई। जानवर जानवर ना अचे त के कोई मयार न आहे, बेअकल आहे, ना समझ आई, उन वटि अल्फाज बि न आहिनि। चलो आवाज़ त आहे, उन वटि अल्फाज बि न आहिनि, पर इंसान खे परमात्मा अकल ॾिनी, समझ ॾिनी, ज्ञान ॾिना, दरवाजा खोलिया उनजे लाइ। एतिरे क़दर सिर्फ़ आवाज़ न, आवाज़ सां गॾु अल्फाज बि ॾेई छॾिया। जानवरनि वांगुरु सिर्फ़ आवाज़ ॾे, पोइ असां छा ॻाल्हायूं? जबो सतनाम। 84 लख जून मां हिकु मनुष्य आहे न, जंहिं वटि आवाज़ सां गॾु अल्फाज बि आहे। बचपन में जीअं मां जे पेट मां जनम वठे त पोइ जेके अल्फाज कन में वञनि था, वापसि उहो ॻाल्हाइण शुरू थी वञे थो। सिंध में पैदा थिए थो, सिंधी ॻाल्हाए थो। ॿियनि मुल्कनि पंजाब में पैदा थियो, पंजाबी ॻाल्हाए थो। बलूचिस्तान बलोची ॻाल्हाए थो। जेके शुरूआत में अल्फाज कन में पवनि था, उहो ॻाल्हाए थो बाक़ाइदा। तू मनुष्य परमात्मा वाहिगुरु जी तोखे आवाज़ सां गॾु अल्फाज बि ॾिना, ऐं अल्फाज वरी ही बाणी बि तव्हां असांखे सभ खे ॾिनी। त पोइ पर उहो धरती माता चवे थी, जेकर जानवर तुंहिंजो नाम न जपे त कोई ॻाल्हि न आहे, पर जेके मनुष्य इंसान तव्हांखे यादि न करनि, उहो उन्ही जो मुंहिंजे मथां वज़न आहे, तव्हां उनखे अची करे खणो बसि। पोइ परमात्मा मुस्कुराए करे चवनि था, ओ धरती माता, असां पाण ईंदासीं, इन कलयुग में पाण ईंदासीं, मृतलोक में असां पाण ईंदासीं, पर अची करे कंहिंखे मारींदासीं न। तूं चवे थी इन्हनि खे खण, मारे छॾ, इन्हनि खे खण, हितां धरती तां खणी छॾ। असां अचण सां मारींदासीं न, असां अचण सां सभ खे वेही करे सम्झाईंदासीं। सतनाम सतनाम, बोले सो निहाल, बोले सो निहाल। असां वटि भाई साहब सरोपा आख़िरी में विधी वेंदी आहे, जी समाप्ति कई वञे, पर भाई साहब सरोपा पहिरियों ई सत्कार बख्शा सभई बोले सो निहाल। वो परमात्मा पाण चवंदा, असां पाण ईंदासीं, सभिनी खे वेही करे सम्झाईंदासीं, सभ खे वेही करे ठारींदासीं, सभ खे वेही करे तारींदासीं, मारींदासीं कंहिंखे बि न। जपो सतनाम श्री। पोइ जेके गुरु बाबा जे संग में वेठा, जेके सम्झिया, अॼु बि जेके नितनेम राय गुरु बाबा जे संग में वेंदा आहिनि, उहो रोज़ाना ठरी पवंदा आहिनि। जेसि ताईं रेरा सां जो पाठ न करण खे मज़ो न ईंदो आहे। सुबुह जो उथण सां गुरु जी बाणी जो जप न करनि, जपजी साहिब पंज बाणी जा पाठ जेसि ताईं न करनि, तेसि ताईं मज़ो न ईंदो आहे। इहा ठरण जी निशानी आहे, मन ठरे पियो। सदगुरु चवनि था, बसि असां सभखे ज्ञान ॾेई करे ठारणा आहियूं, ऐं जेके रोज़ाना गुरु जी बाणी, परमात्मा जी बाणी ॿुधी करे ॻाए करे ठरंदा आहिनि, दरअसल संसार सागर मां उहो ई आख़िर में तरी वेंदा आहिनि। भाई उहो ई तरंदा आहिनि, ऐं जेके ठरिया उहे तरिया। सजन ठग तरी ठरी पियो, हिकिड़ो शब्द ॿुधी ठरी पियो। सतगुरु सचे पातशाह अहिड़ी कृपा कई, तारे छॾियो संसार मां। ऐं सिर्फ़ तारे न, चयो सिर्फ़ तूं तरे न, बल्कि तूं ॿियनि खे तारण वारो बणिजी वेंदे तूं। गुरु नानक देव जी महाराज सचे पातशाह जी सभ सां प्यार प्रेम कया। परमात्मा पाण आया आहिनि नानक निरंकारी जे नाम सां, के भगवान जे लक़ब सां न। अॻे जुगनि में आया भगवान जे लक़ब सां, वॾे वॾे महलातनि में, वॾे वॾे कुलनि में, वॾे वॾे राजा महाराजनि जे घर में आया हुए। पर गुरु नानक देव जी महाराज इन जुग खे मुख रखदे, गरीबी निम्रता पाण सां गॾु खणी करे, इते नंढड़े ॻोठ तिलवंडी में अची करे मेहता कल्याण दास जे घर माता तृप्ता जे कुखो अवतार धारण था पिया। ऐं उहे सतगुरु सचे पातशाह जी फ़क़ीरी रूप, मन मंदर, तन वेस कलंदर, घटि ही तीरथ नावा। मन खे मंदर बनाए वेठा आहिनि, तन खे बाक़ायदा कलंदर जो वेस ॾेई वेठा आहिनि, ऐं अंदर में परमात्मा जे नाम जी यादि संभाले वेठा आहिनि। उहो गुरु नानक देव महाराजनि जो संग जंहिं बि कयो, उन जे मुख मां अॼु बि आवाज़ निकिरे थी, सतनाम श्री। जपो सतनाम। सचे पातशाह जी निरंकार वाहिगुरु चरणनि में अचो, सभई शब्द कीर्तन ॻाए करे गुरु नानक देव महाराज चरणनि में हाज़िरी लॻाए करे, ऐं सतगुरु गुरु नानक देव महाराज जे चरणनि में अरदास करे पंहिंजे जन्म खे असीं सफलो बणायूं जी।
ਇੱਕ ਬਾਬਾ ਅਕਾਲ ਰੂਪ, ਦੂਜਾ ਰਬਾਬੀ ਮਰਦਾਨਾ। ਇੱਕ ਬਾਬਾ ਅਕਾਲ ਰੂਪ, ਦੂਜਾ ਰਬਾਬੀ ਮਰਦਾਨਾ। ਇੱਕ ਬਾਬਾ ਅਕਾਲ ਰੂਪ, ਦੂਜਾ ਰਬਾਬੀ ਮਰਦਾਨਾ। ਦੂਜਾ ਰਬਾਬੀ ਮਰਦਾਨਾ, ਦੂਜਾ ਰਬਾਬੀ ਮਰਦਾਨਾ। ਦੂਜਾ ਰਬਾਬੀ
बाबा अकाल रूप दूजा बाबी मर्दाना दूजा रबाबी मर्दाना दूजा रबाबी मर्दाना दूजा रबाबी मर्दाना दूजा रबाबी मर्दाना एक बाबा अकाल रूप दूजा रबाबी मर्दाना एक बाबा अकाल रूप दूजा रबाबी मर्दाना पूछया फिर की दस्तगी पूछया फिर के दस्तगी देखे ध्यान लगाए कर बैठे जान लगाए करे एक फकीर बड़ा मस्ताना एक फकीर बड़ा मस्ताना पूछया फिर की दस्तगी पूछया फिर के दस्तगी पूछया पूछया फिर के दस्तगीर पूछया फिर के दस्तगीर कौन फकीर किसका गरहाना किसका किसका गरहाना पूछया फिर की दस्तगी पूछया फिर के दस्तगीर कौन फकीर किसका गरहाना कौन फकीर किसका गरहाना नानक कल विच आया नानक कल विच आया नानक कल विच आया नानक कल विच आया रब फकीर इको पहचाना रब फकीर इको पहचाना धरते आकाश चाहूं दिस जाना धरते आकाश चाहूं दिस जाना एक बाबा अकाल रूप दूजा बाबी मर्दाना दूजा बाबी मर्दाना फिर बाबा गया बगदाद नो फिर बाबा गया बगदाद नो फिर बाबा गया बगदाद नो फिर बाबा
मर्दाना दूजा रबाबी मर्दाना दूजा रबाबी मर्दाना दूजा रबाबी मर्दाना बाबा अकाल रूप दूजा रबाबी मर्दाना एक बाबा अकाल रूप दूजा रबाबी मर्दाना। एक बाबा बाबा गुरु नानक देव जी महाराज अकाल रूपान परमात्मा जा रूप जंहिंखे भी झलक मिले थी पई सुञाणे वञनि था का ताक़त आहे शक्ति आहे जो चेहरे ते तेज भी आहे। जेके भी अगर थोड़ी भी भक्ति करण वारा होया यकदम सतगुरु जा दर्शन दीदार करे ठरी पवंदा। बस थोड़ी भी अगर धर्म जी दुनिया में श्रद्धा रखदा होया। गुरु नानक देव जी महाराज सच्चे पातशाह जी एक बाबा अकाल रूप पाण काल खां रहत अकाल जा रूप दूजा रबाबी मर्दाना ऐं ॿिया वरी साण आहिनि रबाब वॼाइण वारा मर्दाना जी अहिड़ी रबाब वॼाईंदा। हिकु दफ़ो सिर्फ सतगुरु ॿुधी यकदम मथे ते तरख चवण लॻा मर्दानिया असां सां गॾु हल तूं वॼा असां ॻाईंदासीं। तुंहिंजी रबाब ॿुधी करे जेके माण्हू ईंदा अची करे वहींदा उन जे कननि में असां वाणी ॾेई करे गुरु जी बाणी निरंकार जी बाणी ॾेई करे साम्हूं वारे खे तारे छॾंदासीं। तूं वॼा असां ॻाईंदासीं। रबाब रूहानियत भरियल रागन सां भरियल रबाब रब आब रब माना परमात्मा खुदा आब माना अमृत। तुंहिंजी इन रबाब जे वॼाइण जो जेको तरीक़ो आहे न बाक़ायदा ईअं लॻे थो रब जे तरफ़ां अमृत परमात्मा तरफ़ो अमृत तुंहिंजे रबाब में वरसे थो पइजे। इन में कोई खेचल न आहे। इन में अहिड़ी झलक आहे ए मर्दानिया तूं असां सां गॾु हल। गुरु जी तव्हां सां गॾु हलां पोइ मुंहिंजे पोयों परिवार जो छा थींदो भला उनखे कुझु मिलंदो या न मिलंदो। ओ मर्दानिया जेके रब जे आसरे ते वेही करे ॻाईंदा वॼाईंदा नेम कंदा आहिनि उन रब खे उन जे परिवार जी चिंता हूंदी आहे। तोखे घबराइण जी ज़रूरत न आहे भाई किरत करो पर कम से कम जेको दरबार जे नेम ते टाइम ते पहुचो ऐं जंहिं टाइम पहुचो था पिया पोइ बस इन आसरे ते वियो त मुंहिंजो पूरो कुटुंब परिवार जी चिंता मुंहिंजे सतगुरु खे पाण आहे। भाई मूंखे सिर्फ़ु हिते वेही करे गुरु खे दिलि सां मन सां यादि करणो आहे चित सां यादि करणो आहे। ए मर्दाने तूं असां सां गॾु हल तूं हल असां सां गॾु। गुरु जी मुंहिंजे परिवार जो छा थींदो। सतगुरु वरी दिलासो ॾियनि था पिया वरी दिलासो ॾियनि था पिया। तोखे चिंता करण जी ज़रूरत न आहे। इतिहास गवाह आहे केतिरा साल भाई मर्दाना जी गॾु हलिया न्याणी जवान थी वर जोग थी मर्दाने हथ ॿधी चयो गुरु जी न्याणी वर जोग थी आहे ख़बर पई आहे मंगणा बि थी आहिनि कुझु महीननि में विहां बि थियण वारो आहे ग़रीब आहियां हाणे तव्हां कृपा करो त मुंहिंजी न्याणी जो विहां सुख शांति सां सुठे तरीक़े सां थी वञे जीअं ॿियनि माण्हुनि जा थींदा आहिनि उन मुंहिंजी न्याणी जा बि उन्हनि जी न्याणी वांगुरु बाक़ाइदा सुठे तरीक़े सां थियनि। पोइ गुरु नानक देव महाराज चवनि था मर्दानिया तूं असां सां निभायो आहे निभाई पियो ही धी तुंहिंजी न सम्झो असांजी न्याणी आहे असांजी धीउ आहे। भाई मां वरी दोहरायो वञा झटि कड़ी तव्हां अची करे नेम करो ॿारड़ा बणिजी करे गुरु बाबा के पिता सम्झी करे साम्हूं ॻायो अरदास करो सदगुरु तोखे चिंता करण ज़रूरत न आहे। तुंहिंजा ॿारड़ा असांजा ॿारड़ा आहिनि भाई तुंहिंजा ॿारड़ा तव्हां असांजा ॿारड़ा आहिनि गुरु जा ॿारड़ा आहिनि। मर्दाने तुंहिंजी धीउ असांजी धीउ आहे। बसि जीअं ॿिया सभु शेवादार ईंदा न सेवा कंदा कोई तन करे कोई मन करे। हिकिड़ो सेठ आयो सेठ अची करे चवंदो गुरु जी कोई सेवा बख़्शो कृपा करो गुरु जी को सेवा बख़्शो। सतगुरु ॾिठो ही धनवान आहे इनके चवंदासीं झूठा बर्तन साफ़ कर मता कड़ी रोज़ाना साफ़ न करे ही मता मयार लगे चिट्टा अच्छा सुठा कपड़ा पातल तो गुरु नानक देव जी महाराज चवंदा सेवा कंदे हाँ गुरु जी तव्हां हुकुम करो बस हुकुम करो कीर्तन ॿुधी करे दरअसल ठरी पियो हू सदगुरु चवंदा पोइ ईअं कर भाई मर्दाने जी असांजी न्याणी जो विहां आहे उन्ही जी जिम्मेवारी तुंहिंजे मथां आहे। भाई वो समझी वियो त वाकई हाणे न्याणी जो कारज मुंहिंजे हथनि सां ई सतगुरु कराइनि था पिया। गुरु जी हुकुम करो छा करणो आहे इन न्याणी जे जेको कुझु ॾियणो आहे सुठे तरीक़े सां सॼी जिम्मेवारी तुंहिंजे मथां आहे।
मर्दानो ख़ुशि थियो। जीअं उन गुरसिक हा कई गुरुजी जीअं तव्हां जो हुकुम। पोइ सतगुरु वरी चवनि था पिया जेके बि सामान न्याणी खे ॾियणा आहिनि ॿुधाए त सुठा सुठा सामान किथे मिलंदा आहिनि। उन वक़्तु हू चवे तो गुरुजी लाहौर में मिलंदा आहिनि। लाहौर अमृतसर बाद में वसियो पर लाहौर तो पहिरियों हुयो, गुरु नानक देव महाराज खां पहिरियों ही हुयो। लाहौर शहर जहर कहर सवा पहर, लाहौर शहर अमृतसर सिफ्तीदा घर। गुरु अमरदास महाराज पहिरियों गुरु नानक देव जी महाराज लाहौर में मिलंदा आहिनि गुरुजी सुठा सामान। पोइ सतगुरु चवनि था असांजी न्याणी जे लाइ सभु सामान लाहौर खां वठी अचिजांइ। जब सतनाम श्री उन बाई मर्दाने जी गरीब न्याणी जो विहां सतगुरु ईअं करायो ॼण त के राजा महाराजा जी न्याणी जो विहां थिए थो भाई। जब सतनाम जेको भी गुरु बाबा जे संग में वही करे थोड़ी भी सेवा रोजाना नेम अनुसार निभाए तो पयो तो उन्हीं जी चिंतायूं गुरु जी चिंतायूं थी वेंदियूं भाई। तू असां सां निभाई तो गुरु तो सां निभाईंदो भाई। सतगुरु निभाइन था पिया। गुरु नानक देव जी महाराज सच्चे पातशाह जी एड़ो निभायो मर्दानो ठरी पियो। वाह गुरु जी वाह। वाकई सदू चवण लगा ना जेके भी रब के दिल सां याद कंदा आहिनि उनके चिंता कई जरूरत न। कोई न कोई परमात्मा पाण पंहिंजे रूप में अची करे साम्हूं जा कार सवारे वेंदो है भाई। जपो सतनाम श्री करो कृपा सतनाम। दूजा रबाबी मर्दाना सतगुरु गुरु नानक देव जी महाराज जिथे वञनि था तव्हां सभिनी खे ख़बर आहे सतगुरु कीर्तन गायो आहे। ए न तो कोई किथे ॿियो कुछ कया धूणी दुखाइनि या कोई मतलब ॿियो कोई ॿाहिरि जो क्रियाक्रम कया न। हिकिड़ा भाई मर्दाना हथ में रबाब ॿिया सतगुरु पाण अकाल रूप जिथे रबाब वजदी सतगुरु अखियूं बंदि करे यकदम कीर्तन गाईंदा बाणी गाईंदा बाणी गाईंदा। ऐं पोइ जेके बाणी ॿुधी करे प्रसन्न थींदा सतगुरु सच्चे पातशाह जी जिथे वञनि था पिया सबके कीर्तन राही निहाल करनि था पिया। भाई मर्दानो चए तो मर्द सतगुरु जी इहो कीर्तन किथे करूं था पिया पोइ किथां उतां जा माण्हू असांखे दिलनि जी जगह में ॾियनि था पिया। दिलनि में जगह ॾियनि था अखियुनि ते विहारनि था पिया इन कीर्तन ॿुधी करे। पर इहो ई कीर्तन किथे ॿिए किथे करियूं था पिया पोइ कॾहिं कॾहिं साम्हूं वारा माण्हू टोंक करे मज़ाक करे खिली करे ऐं उल्टो पत्थर हणी करे हलिया वेंदा आहिनि। के माण्हू कीर्तन ॿुधी करे दिलनि में जगह ॾींदा आहिनि ऐं के वरी उल्टो अञा घटि वधि ॻाल्हाए वेंदा आहिनि। गुरु जी ईअं छो भला कीर्तन तो उहो ई आहे जेको हिते ॻायूं था उते ॻायूं था ॻाल्हि त साॻियो ई आहे। सतगुरु चवनि था मर्दानिया तू वॼा भले कोई तुंहिंजी वाह वाह करे वरी बि वॼा जेकर तुंहिंजी कोई निंदा करे कोई पत्थर बि हणे वरी बि तू वॼा। जब सतनाम श्री तू वॼा तू वॼाईंदो रहो वॼा वॼा। गुरु जी पर ॿुधासे ईअं छो भला। सतगुरु चवनि था पिया मर्दानिया उनजे लाइ जेसीं ताईं साम्हूं वारे खे जंहिं शइ जी ज्ञान नाहे क़दर नाहे न उहे ईअं ई कंदा रहंदा। ईंदा आहिनि कुझु माण्हू कीर्तन में कुंड पासे में वेही करे खिली करे हलिया वेंदा आहिनि। जब वाहेगुरु जी जब वाहेगुरु जी कदर नाहे समझ नाहे क़दर नाहे ऐं जेके क़दर हूंदी आहे उहे बाक़ाइदा कीर्तन करण वारनि खे इन कीर्तन रूपी बाणी खे बाक़ाइदा पंहिंजे हृदय में पंहिंजे घरनि में जगह ॾींदा आहिनि। मर्दानिया तू वॼा तू गा समय ईंदो ये तुझी रबाब ऐं इन कीर्तन जे लाइ दुनिया सिकदी बाक़ाइदा। जब सतनाम श्री परे परे खां माण्हू बाक़ाइदा पाण पंधु करे ईंदा कीर्तन ॿुधण लाइ तो गुरु बाबा जो कीर्तन आहे वेही करे असां कीर्तन ॿुधण वेंदासीं भाई। जॾहिं साम्हूं वारे खे क़दर पइजी वेंदी उहो पाण कीर्तन में जुड़ंदो ऐं ॿियनि खे जोड़ींदो। अॼु बाक़ाइदा ॾिसो जिथे भी कीर्तन जी आवाज़ थी बाक़ाइदा सवन हज़ारनि जी तादाद माण्हू पहुची वेंदा आहिनि भाई। जब सतनाम ही एतिरो एतिरो गुरुद्वारो एतिरी दरबार आहे न तव्हांजी 4 गुना थोड़ी ना वॾी करे ॾिसो किथे तॾहिं बि तव्हांखे ख़बर आहे त पेर पाणी जगह न मिलंदी तव्हांखे कॾहिं बि न मिलंदी। छो अॼु सबके ख़बर पए थी पई त इहा कीर्तन जी सबखे ज़रूरत आहे। कीर्तन गाओ कीर्तन भक्ति आहे कीर्तन भक्ति आहे। गुरु जी बाणी नितनेम भक्ति आहे कीर्तन भक्ति आहे। दरअसल तव्हां असां सभु दुनिया में आया आहियूं दरअसल भक्ति करण जे लाइ। सबके ख़बर आहे जहिड़े भी पंथ में वियो जहिड़े भी मंडल में वियो जहिड़े भी सत्संग में वियो सभु आवाज़ ॾींदा भाई तव्हां असां सभु मनुष्य दरअसल दुनिया में भक्ति करण आया आहियूं। पोइ गुरु नानक देव महाराज ॾिठो भक्ति करण सभु आया आहिनि पर उम्र थोड़ी आहे भक्ति ज्यादा करणी आहे। उम्र थोड़ी आहे 100 साल आहे कोई भागन वारो 100 साल भाई। जब सतनाम
अजकल तो 100 साल भी ना है, 90 80 70 इंसान 60 जो थे तो सभई आसरा लाए वही तो रहे बस। हाणे ख़बर न कॾहिं आयो सॾु हले वेंदो दुनिया में ख़बर ही न पवंदी पई। 60 जो थे मसलो ऑटोमेटिकली सब आसरा लाए वही रहे पियो सब। सदगुरु चवंदा उम्र थोड़ी है, भक्ति ज्यादा करनी है, ज्यादा करनी है। एक दफो चवंदे राम राम, एक दफो चवंदे तू गोबिंद, एक दफो चवंदे तू हरिओम, एक दफो चवंदे तू परमात्मा जे नाम के। पो गुरु नानक देव जी महाराज ववे सा वासुदेव, हाय सा हरि, गगे सा गोविंद, रारे सा राम, परमात्मा जे 4 नाम एक एक अखर कढी करे एक 4 पावलियूं कढी करे रुपयो ठाहे ॾिनो। तू जॾहिं एक दफो चवंदे न सतनाम, तू समझ 4 दफा नाम जपियो है। उम्र थोड़ी है, भक्ति ज्यादा करनी है, इनमें कोई शंका न समझो तो असा कोई राम राम न चवंदा आहियूं जब सतनाम श्री, असा कोई हरिओम न चवंदा आहियूं, असा कोई वासुदेव न चवंदा आहियूं। पढ़ी त ॾिसो, छो जो मां वरी थोड़ा सियाणो जुग आहे। इते वेही करे जॾहिं इंसान ॻाल्हाए थो न, साम्हूं वारो जॾहिं समझ पइजी वञे थी पई त ख़बर आहे वॾे में वॾा मसला बि हल थी वेंदा आहिनि। वेही करे साम्हूं वारो जॾहिं वेह थो पियो, जॾहिं तू गुरु जे साम्हूं वेह, पोइ सतगुरु सम्झाइनि था पिया ववे सा वासुदेव, हाय सा हरि, गगे सा गोबिंद, रारे सा राम। असां वाहिगुरु तव्हांखे इंज लाइ ठाहे ॾिनो आहे छो जो उम्र थोड़ी आहे, भक्ति ज्यादा करणी आहे। जपो सतनाम, जपो सतनाम। हाणे भक्ति ज्यादा करणी आहे या उहा बि असीं न कंदासीं, नथा करियूं, असीं कोन था करियूं। असीं सतगुरु वरी बि चयो जॾहिं तू एक दफो जपने सतनाम श्री, तू 4 दफा चयो। जॾहिं 100 माण्हुनि जे विचकार में अची करे तू वेठे, जॾहिं तू चयो सभिनी सतनाम, तू समझ 400 मरतबा वाहिगुरु चयो आहे भाई जपो सतनाम श्री। उम्र थोड़ी आहे, भक्ति ज्यादा करणी है। महंगाई जो दौर आहे न भाई, अज जे ॿार खे तव्हां कोई ख़र्ची करे 10 रुपया ॾियोसि, तव्हां उनखे भला वो ख़र्ची करे 10 रुपया, 10 रुपया 10 रुपये में मिलंदो छा आहे? वधीक ॾे 20 ॾे, 20 किथे 50 50 100 ॾियो, 100 भी पूरो, 100 भी किथे भाई। सामान घर जा वठण वञो तो 1000 जो नोट छुटो हिते ख़त्म भाई जब सतनाम श्री। जॾहिं तव्हां सभु चवंदो न सतनाम, पोइ पंहिंजे मन खे सम्झाए तू भक्ति करण आयो आहे, पर तू हिकिड़ो दफ़ो वाहिगुरु चयो आहे ईअं सम्झो अञा 1 रुपयो गॾु कयो आहे, अञा 1 रुपयो पाण वटि जमा कयो अथई, परमात्मा खां वरितो अथई, पर 1 रुपयो वरितो अथई, वधीक न। ई कलयुग आहे। पोइ तू 10 दफ़ा चओ, 10 दफ़ा 10 रुपया छा थींदो भाई? 50 दफ़ा चओ, 100 दफ़ा चओ, कम से कम तव्हांखे हाणे अॼोको ॾींहुं त गुज़री वियो, सुभाणे अञा सेकंड ॾींहुं डे ऐं नाइट पाठ साहिब जी, ऐं 3 ॾींहुं वरी अञा अॻिते 3 ॾींहुं अञा बि ॾींहुं राति आहे। तव्हांखे बकाया सुभाणे ऐं ॿेजाड़े सभिनी खे 100 दफ़ा न, 100 रुपए में कुछ न थींदो भाई जपो सतनाम। 500 मता बि न, कम से कम तव्हांखे इतां दरबार मां सिख्या खणी वञणी आहे। सुभाणे इन अखंड पाठ साहिब जे सदके गुरु बाबा जी याद में सुबुह खां वठी शाम जो जंहिं टाइम मां दरबार ईंदमि तव्हांखे कम से कम 1000 मरतबा वाहिगुरु चवणो आहे भाई, ऐं 1000 मरतबा वाहिगुरु चई करे साम्हूं अची गुरु साम्हूं पेश थियणो आहे, ऐं उहा 1000 मरतबा वारी भेटा गुरु साम्हूं अर्पण करणी आहे। गुरु जी ॿियो कुझु न, ही 1000 मरतबा वारी वाहिगुरु सिमरन तव्हांजे अॻियां भेटा खणी आयो आहियां जब सतनाम। पोइ सतगुरु चवंदा ॻाल्हि सम्झियो आई त वाकई उम्र थोड़ी आहे, भक्ति ज्यादा करणी आहे। उम्र वाकई थोड़ी आहे, उम्र कुछ भी ना है, उम्र ना है, बिल्कुल थोड़ी है, भक्ति ज्यादा करनी है। सो वरी वेनती है सुभाणे ऐं बेजाड़े तव्हां सभिनी गंबट वासियुनि खे जेके अॼु आया आहियो पंहिंजे बाक़ाइदा दिमाग़ में गंढ ॾेई वञो, तो सुभाणे जॾहिं अचिणो आहे न वापसि सुबुह जो बि अचो सदाईं, पर शाम जे टाइम ते कीर्तन जे टाइम ते तव्हांखे जंहिं टाइम अचिणो आहे न वापसि 8 बजे, 8 बजे खां पहिरीं कम से कम तव्हांखे 1000 मरतबा कम से कम तव्हां अगरि हिसाब कंदव न जपो सतनाम श्री, तव्हां हिकिड़े मिंट में घणा दफ़ा वाहिगुरु चई वेंदो बाक़ाइदा, हिकिड़े मिंट में। पोइ ओतिरा मिंट समझ काउंट करे 1000 मरतबा वाहिगुरु जो नाम जपे करे तव्हां गुरु वटि अचो ऐं उहा भेटा जमा कराओ। सतगुरु चवंदा तूं हाणे भेटा जमा कराई कि सुभाणे वरी ईंदे, हा पोइ सतगुरु चवंदा 1000 रुपयो वरी खणी अचे सुभाणे असां लाइ भाई जपो सतनाम श्री। सिर्फ़ 21 ॾींहुं करे ॾिसो, ख़बर आहे 22 ॾींहं ते पाण चवंदे मां 1000 न 2000 दफ़ा नाम जपे करे गुरु वटि वञा भाई। सो वरी वेनती आहे जे सभिनी शहरवासियुनि सेवादारनि उजपैन चाहे दरबार से जेके अखंड पाठ साहिब जेके आरंभ था थिया इनजे लाइ त हर कोई भक्ति करे, हर कोई सिर्फ कन रस न, सिर्फ कन जो रस न, सिर्फ ज़ुबान जो रस न,
बल्कि असांजे मन खे परमात्मा जे नाम जो रस मिली पवे। सो हिकु दफ़ो मां ज़रूरु वेनती कंदुमि, सुभाणे जेके तव्हां वेठा आहियो, जेके ॿाहिरि वेठा आहियो, जेके परे सीढ़ियुनि ते वेठा आहियो ऐं जेके अञा न आया आहिनि, उनके कन ताईं पहुचायो आवाज़ भाई सुभाणे जॾहिं अचो कीर्तन ते कम से कम 1000 मरतबा वाहिगुरु ज़रूरु चई ईंदो। भाई चवंदो या ना? भाई चवो सतनाम चवंदो या ना? 1000 अञा घटि लॻियो तो मुंहिंजे ख़्याल तव्हांखे अलाए छा? हाँ घटि लॻियो, थोरो वधायूं मुंहिंजे ख़्याल में। छो गंबट वासे तव्हां नेमी जाम आहियो, तमामु घणा नेम जाम कंदा आहियो, थोरो आउं सम्झां थोरो वधाए 2000 चवां अलाए छा? हाँ न न घणो आहे, 1000 मरतबा कम से कम तव्हां असां सभई गॾु। असां बि सुभाणे जिथे हाज़िर आहियूं, असां तव्हां सभई, असां नंढड़ियूं न्याणियूं भेनरा माताऊं सभई सभु कंहिंखे कयो भाई 1000 दफ़ा नाम जपिया ई आहे न त अञा शाम ताईं पूरो कर। मां वरी दोहरायां, भले तव्हां काउंट करणी आहे सदाऊं काउंट करे 1000 मरतबा पूरो करियो। हिकु दफ़ो असां बोले सोनाल चवंदासीं गुरु जी हज़ूरी में, जेको सत श्री अकाल चवंदो उहो सुभाणे 1000 मरतबा ज़रूरु नाम जपे ईंदो। भाई ठीकु आहे? बोले सो निहाल। अञा कुछ माण्हू न चयो आहे सत श्री अकाल, अञा कुछ न चयो आहे। मुंहिंजे ख़्याल उहो थोरो वधीक चाहिण चवनि था अलाए छा ना। भाई हितां कोई रहिजी न वञे। भाई मर्दाने 50 साल गुरु खे ॾेई छॾिया, भाई बाले केतिरा ई साल सतगुरुनि खे ॾेई छॾिया। अहिड़ा भाई भागीरथ, भाई मनसुख, भाई मूलचंद खत्री जहिड़ा केड़ा गुरु जा प्यारा केतिरा साल गुरु बाबा के ॾेई छॾिया, केतिरा साल। कम से कम 1000 मरतबा। वरी अञा जंहिं सत श्री अकाल न चयो आहे, महिरबानी करे हे हथ वधे वेंदी आहे, गुरु बाबा के भेटा सुभाणे तव्हां सभई ॾियो, पर इहा कम से कम इहा 1000 मरतबा वाहिगुरु चई करे ज़रूरु भेटा जमा कराओ। असां वरी चवंदासीं हिकु दफ़ो, वरी तव्हांजी आवाज़ मां बुलंद आवाज़ सभिनी जी आवाज़ सत श्री अकाल, इहा उम्मीद मां ज़रूरु सम्झंदमि जी। बोले सो निहाल। एक बाबा अकाल रूप, दूजा रबाबी मर्दाना। एक बाबा अकाल रूप, दूजा रबाबी मर्दाना। दूजा रबाबी मर्दाना, दूजा रबाबी मर्दाना, दूजा रबाबी मर्दाना, दूजा रबाबी मर्दाना। एक बाबा अकाल रूप, दूजा रबाबी मर्दाना। गाओ एक बाबा। मर्दाना। उम्र थोड़ी है, भक्ति ज्यादा करनी है। उम्र थोड़ी, भक्ति ज्यादा, सबके करनी है, सबके खूब करनी है। सेवा कंदे भी नाम जपणो आहे, घुमदे फिरदे भी, दरबार में वेठे भी, कथा ॿुधदे भी परमात्मा जे नाम जी सिमरन जी आराधना पई हले। उम्र थोड़ी है, भक्ति ज्यादा करनी है। सो सबके वेनती है, निरंकार वाहिगुरु सचे पातशाह जी पंहिंजे नाम बाणी सां सबके जोड़ियो ऐं जोड़े रखन। वार वार अरदास है। 9 महीना मां जे पेट में गुजारियासीं, बचपन गुजरी विया, जवान थियासीं, जवानी का बाद बारड़ा थिया, पुटन वारा पोटन वारा थियासीं, जवानी भी वही हाणे अची करे बुजुर्गी ते पहुताई। 9 महीना मां जे पेट में, वरी बचपन, जॾहिं बचपन जॾहिं थोड़ा वॾा थियासीं त पोइ साम्हूं वारे खे ॾिसंदासीं, वॾनि खे त पोइ रीस थींदी, मां जल्दी वॾो थियां, जल्दी वॾो थियां, जल्दी वॾो थियां। न्याणी नोट कंदियूं न, मां जल्दी वॾी थियां, साम्हूं वारे खे ॾिसी करे। नंढड़ा ॿारड़ा बि मां जल्दी वॾो थियां, पर ॾिसी ॾिसी करे समय अनुसार वॾा थी वियासीं, विहा थिया, ज़िम्मेवारी थियूं, पुट अची थिया। पोइ जॾहिं जवानी खां बाद जॾहिं साम्हूं ॾिठोसीं, सभु बुज़ुर्ग वेठा आहिनि, सभु पोड़ा वेठा आहिनि, सभु पोड़ा, सभु पोड़ियूं वेठियूं आहिनि। पोइ साम्हूं वारे खे ॾिसी करे छा चए, न न न मां पोड़ी न थिया, मां कुराड़ी न थिया, मां कुराड़ो न थिया। नंढड़ा हुयासीं, जल्दी रीस कंदासीं, मां जल्दी वॾो थिया। तूं न चाहियां तॾहिं बि वॾो थी वञे या जबो सतनाम। तूं ना चाहियां तॾहिं बि थिया, पर रीस हुई, जल्दी वॾो थियां, जल्दी वॾो थियां। इन चमाटनि को बची वञा मां, ये डेली ट्यूशन, पाठशाला, स्कूल, इनको बची वञा मां। ठीकु आहे,
जल्दी वॾा थियासीं जॾहिं ज़िम्मेवारी मथां अची पयूं ज़िम्मेवारी चलो संभारियूं से बि सही चाहे हेॾां या होॾां ज़िम्मेवारी संभारिया ॿारहं अची थिया हाणे साम्हूं अॻिते वरी सभु कुराड़ा नज़र अचंदा सभु पोड़ा पोड़ियूं नज़र अचंदा पोइ चवंदा न मां पोड़ो न थिया कुराड़ो न थिया पोइ तंहिंजे करे ख़बर आहे माण्हू अछे वारनि खे कारा वार करे ईंदा आहिनि भाई कलर हणी करे उहो इनजे लाइ त मां पोड़ो न थिया मतां कोई चवे तो कुराड़ो थी वियो पोड़ो थी विया ऐं माइनि खे त ग़लती में बि न चवंजो त कुराड़ी थी वई आहे चाहिए जब सतनाम श्री माइनि खे त बिल्कुलु ई न भाई पर तूं न चाहे वरी बि थी वेंदी पोड़ी तूं खणी केतिरो बि तूं न चाहे मां पोड़ो न थिया थींदे जेतिरा वणी कलर हण भाई जब सतनाम केस ताईं हणंदे 50 साल ताईं 60 साल ताईं 70 साल ताईं चलो 80 साल ताईं आखिर थक दे न ताकत ही न हूंदी चवंदे हाणे छॾेसि बाबा गुम करे छॾेसि मां सही आहे जीअं आहियां सही आहियां हाणे मयार नथी लॻे हाणे मयार नथी लॻे तूं न चाहे असां न चाहियूं तॾहिं बि वरी बि असां कुराड़ा पोड़ा थींदासीं तूं न चाहे वरी बि थींदी पोड़ी जबो सतनाम श्री पर पोड़ो थियण पोड़ी थियण कोई गुनाह नाहे कोई मयार नाहे जॾहिं पोड़ा पोड़ियूं गुरु वटि बाक़ायदा नेम अनुसार अचो था न पिया सतगुरु तूं ख़ुशि थियनि था उनजे मथां शाबाश आहे तोखे तूं पोड़ो थियो आहे पोड़ी थी आयो आई ख़बर आहे तूं भागन वारो आहे भगवान तोखे एॾी उमिरि बख़्शी आहे जब सतनाम न त के माण्हू बचपन में हलिया वेंदा आहिनि वाहिगुरु न करे जवानी में हलिया वेंदा आहिनि तूं त भागन वारो आहीं भागन वारी आहे भगवान तोखे एॾी उमिरि बख़्शी आहे तूं त भागन वारो आहीं न भाई इनमें कोई मयार थोड़ी आहे पर छा आहे संसार खे ॾिसी ॾिसी करे अंदरि भव अहिड़ो पैदा थी वियो हाणे चलो न चाहींदे बि पोड़ो थी वियो हाणे जॾहिं पोड़ो थी वियो त पोइ हाणे अॻिते ॾिसे थो पियो जब सतनाम नंढड़ो बचपन हो त जवान खे ॾिसे पियो जवान थियो जवान ॾिठे पोड़ो पोड़ो थी वियो हाणे पोड़ो अॻिते ॾिसे थो पियो छा आहे अॻिते छा आहे भाई ॿुधायो कुझु त ॿुधायो पोड़ा खां बाद छा आहे पोड़ा खां पोइ दी एंड आहे भाई बात पोइ त मौत आहे न पोड़ा खां बाद मौत यादि ईंदी आहे ऐं उहो कंहिं इंसान खे तक़रीबन इंसाननि खे मौत जो भव ख़बर आहे छा आहे भगवान जो नाम जपण बि दिलि सां न ॾींदो आहे ही करे वठां हू करे वठां ही करे वठां ही करे वठां इनमें मोह उनमें मोह विकार में फासी करे जॾहिं पोड़ा थी वियासीं गुरु शाबाश ॾींदा तूं भागन वारो एॾी उमिरि मिली आहे पर अंदरि हाणे भव अहिड़ो वेठो आहे मां मरां न ऐं इन मौत जे भव दिलि सां नेम करण बि छॾे ॾिना असांखे उमिरि त वधी वई दिलि सां ख़बर आहे मन करे हाणे दरबार में बि मन करे कोन था वेही सघोसीं वरी बि मोह ध्यानु वरी ॿार बजे पियो हाणे पोड़ा थियासीं अॻिते त मौत आहे पोइ छा करे तो इंसान वरी बेक पोइते तके थो न मां पोड़ो थी आहियां हाणे मथां हले न दुनिया मां हाणे जवाननि खे ॾिसंदो जवानी जूं ॻाल्हियूं कंदो बचपन जूं ॻाल्हियूं कंदो पर सतगुरु सम्झाइनि था पिया ओ प्यारा तूं भागन वारो आयो आहीं न एतिरी उमिरि भगवान तोखे बख़्शी आहे न छो परेशान वेठो आहीं गुरु जी अॻिते मौत आहे पोइ सतगुरु चवनि था अरे मौत त अटल सचाई आहे राम गयो रावण गयो जाको बहु परिवार तूं पंहिंजे परिवार खे ॾिस भला किथे पर ॾाॾा किथे वॾा आया वया न मौत त अटल सचाई आहे बचपन में माण्हू हलिया वेंदा आहिनि जवानी में हलिया वेंदा आहिनि तूं भागन वारो पोड़ो थी तूं मौत खे न ॾिस अॻिते तूं असां सां गॾु वे असां तोखे सम्झाईंदासीं पोड़ाप खां बाद मौत न पोड़ाप खां बाद भगवान तुंहिंजे लाइ पाण साम्हूं वेठो आहे भाई जब सतनाम बुजुर्गी खां बाद तूं मौत खे छो संभाली तो मौत त अटल सचाई आहे पर बुजुर्गी पोड़ाप खां बाद मौत खे न तूं भगवान खे ॾिस भगवान तुंहिंजे इंतजार में वेठो तोखे भगवान ताईं पहुचणो आहे भाई जब सतनाम करो गरबा सतनाम मतलब चवण जो सतगुरु जेको भाव तव्हां असांजो ख़त्म करण आया आहिनि कीर्तन ॻाए करे उहो इहो जॾहिं बि इंसान तन जी चिंता करे थो त इंसान मन खे छॾे ॾे थो पियो पर सतगुरु चवनि था तूं तन जी चिंता न कर पंहिंजे पहिरें मन जी चिंता कर तन जी चिंता छो थो करी मां वरी दोहराए वञा जेतिरा वणे में मेकअप हणो ई तन गर्दो जेतिरा वणे में हणो जेतिरा वणे कोई इंसान करे सदाई करे ॾिसे तजुर्बा पाण थी वेंदा सभु शइ पर जेतिरा वणे कोई इंसान करे आख़िर 80 साल जी पोड़ी छा हणंदी भला ॿुधायो भला 80 साल जो बाबा छा हणंदो चेहरे खे जो मुंहिंजी झुरियूं नज़र न अचनि चमड़ी गर्दी तन गर्दो
ई सांवरो थींदो गर्दी सब शइ थींदी सदगुरु चवंदा तू दरअसल तन जी चिंता में जीए पियो असां तोखे मन वांगुरु जीअण सेखारियूं पिया जेरी तू मन करे जीअण सिखी वए न पोइ तोखे अॻिते भगवान नज़र ईंदो तोखे ॿोड़ाप खां बाद मौत न भगवान निरंकार वाहिगुरु पाण तुंहिंजे इंतज़ार में वेठा आहिनि जब सतनाम श्री हाणे सुन सब जा जन्म सफला थियनि तॾहिं त अवतार ईंदा आहिनि दुनिया में भाई तॾहिं त ज्ञान खणी ईंदा सब जा जन्म सफला थियनि सो निरंकार वाहिगुरु रहमता करनि सचे पातशाह तव्हां आयल सभिनी खे असांजी उमिरि बि तव्हांखे लॻे असां वार वार अरदास कंदासीं तव्हांजे लाइ कोई दिल में न रखिजो असांजी उमिरि तव्हांखे लॻी वञे असां वाहिगुरु चरण में अरदास कंदासीं पर पोई ॻाल्हि यादि रखिजो भई सुभाणे तव्हांखे जब सतनाम सुभाणे दरबार चढ़ खां पहिरीं कम से कम 1000 मर्तबा वाहिगुरु नाम जपे करे पोइ हिते तव्हांखे अचणो आहे ईअं न 1000 न जपो त पोइ अचो ई न मां जपियो ई न जब सतनाम ईअं न आहे तोखे 1000 न अञा 1200 करे जप करे अचणो आहे पूरो जरूर करणो आहे उन लक्ष्य के उन मकसद के पोइ ॾिसो कमाल गुरु नानक देव जी महाराज जेको चाहिनि था पिया असां कीर्तन ॻाए करे जेको दुनिया खे असीं ठारियोसीं तारियोसीं छो जो जेके कीर्तन ॿुधी करे जेके ठरिया दरअसल उहो ई संसार सागर मां तरी पवंदा आहिनि भाई सचे पातशाह निरंकार वाहिगुरु तव्हांजी सेवा ॾिसी करे प्रसन्न थी वेंदा अचो शब्द ॻाए करे सतगुरु चरण में वरी अरदास करो जी सतगुरु नानक प्रगटिया मिट्टी धुंध जग चानन हुआ ज्यों कर सूरज निकलिया तारे छपे अंधेर पलोआ गुरु नानक आया गुरु नानक आया पढ़ो गुरु नानक आया गुरु नानक गुरु नानक आया गुरु नानक आया गुरु नानक आया गुरु नानक आया कल तारण गुरु नानक आया कल तारण गुरु नानक आया 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 भया आनंद जगत विच कल तारण गुरु नानक आया कल तारण गुरु नानक आया भया आनंद जगत विच कल तारण गुरु नानक आया कल तारण गुरु नानक आया 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 कल तारण गुरु नानक आया कल तारण गुरु नानक आया 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 सतनाम 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 जी वाहेगुरु 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 जी सतनाम 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 जी वाहेगुरु 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 जी वाहेगुरु 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 जी वाहेगुरु 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 जी वाहेगुरु 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 जी वाहेगुरु
ਸਤਨਾਮ ਜੀ ਵਾਹਿਗੁਰੂ 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 ਜੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ, ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ, ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਗੜ ਬਗਦਾਦ ਨਿਵਾਏ, ਮੱਕਾ ਮਦੀਨਾ ਸਭੇ ਨਿਵਾਇਆ, ਮੱਕਾ ਮਦੀਨਾ ਸਭੇ ਨਿਵਾਇਆ ਬਗਦਾਦ ਨਿਵਾਏ ਕੇ, ਮੱਕਾ ਮਦੀਨਾ ਸਭੇ ਨਿਵਾਇਆ, ਮੱਕਾ ਮਦੀਨਾ ਸਭੇ ਨਿਵਾਇਆ ਸਿੱਧ 84 ਮੰਡਲੀ, ਖੰਡ ਦਰਸ਼ਨ ਪਾਖੰਡ ਚੜਾਇਆ, ਹਟ ਦਰਸ਼ਨ ਪਾਖੰਡ ਜੜਾਇਆ ਸਿੱਧ 84 ਮੰਡਲੀ, ਖੰਡ ਦਰਸ਼ਨ ਪਾਖੰਡ ਚੜਾਇਆ, ਹਟ ਦਰਸ਼ਨ ਪਾਖੰਡ ਜੜਾਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ, ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ, ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਕਲ ਤਾਰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ, ਕਲ ਤਾਰਣ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ 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 ਪਾਤਾਲਾ ਆਕਾਸ਼ ਲਖੂ ਜੀਤੀ ਧਰਤੀ ਜਗਤ ਸਮਾਇਆ, ਜੀਤੀ ਧਰਤੀ ਜਗਤ ਸਮਾਇਆ ਪਾਤਾਲਾ ਆਕਾਸ਼ ਲਖੂ ਜੀਤੀ ਧਰਤੀ ਜਗਤ ਸਮਾਇਆ, ਜੀਤੀ ਧਰਤੀ ਜਗਤ ਸਮਾਇਆ ਜੀਤੀ ਨਾ ਖੰਡ ਮੇਰੀ, ਸਤਿਨਾਮ ਦਾ ਚੱਕਰ ਫਿਰਾਇਆ, ਸਤਨਾਮ ਦਾ ਚੱਕਰ ਫਿਰਾਇਆ ਸਤਿਨਾਮ 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 ਜੀ, ਵਾਹਿਗੁਰੂ 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 ਜੀ, ਸਤਨਾਮ 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 ਜੀ ਵਾਹਿਗੁਰੂ 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 ਜੀ ਜੀਤੀ ਨਾ ਖੰਡ ਮੇਦਨੀ, ਸਤਿਨਾਮ ਦਾ ਚੱਕਰ ਫਿਰਾਇਆ, ਸਤਨਾਮ ਦਾ ਚੱਕਰ ਫਿਰਾਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ, ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ, ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਕਲ ਤਾਰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ, ਪੜੋ ਜੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਕਲ ਤਾਰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ, ਕਲ ਤਾਰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਆਇਆ
पद सब चरणी लाया गानो राग सदेत सब चित गुपत सब चरणी लाया चित गुपत सब चरणी लाया इंद्रासन आप अक्षरा राग रागनी मंगल गाया राग रागनी मंगल गाया राग रागनी मंगल गाया राग रागनी मंगल गाया राग रागनी मंगल मन चाह
तारण गुरु नानक आया जग तारण गुरु नानक आया 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 एक कीर्तन खणी आया अज भी चवंदा साईं अची असाई वाहिगुरु वारा अची विया भाई जब सतनाम अची विया वाहिगुरु वारा अची विया कीर्तन वारा ई गुरु जो कीर्तन आ जंहिंखे हिकु दफ़ो छुई वञे जंहिंखे छुई वञे त मां वरी दोहराए वञा कोॾे राक्षस जहिड़ा बि सभु ग़लति कम छॾे करे गुरु बाबा जी चरनी लॻी करे बकाया जीवन वाहिगुरु वाहिगुरु जपते गुज़ारनि था पिया भाई सजन ठग जहिड़ा तरन था पिया गुरु नानक देव जी महाराज ये कीर्तन बाबर बादशाह के भी एमनाबाद जी जेल में वेही करे कीर्तन ॿुधाए उनखे भी चक्की पाण थी फिरे भाई मर्दानो सिर्फ चक्की में अन्न विझे पियो दाणा विझे तो जॾहिं सतगुरु सिर्फ हथ वधाइनि था चक्की फिरण लाइ चक्की पाण फिरी वञे थी पई ए गुरु बाबा जे हुकुम में त चक्कियूं पाण फिरनि थी पयूं तव्हां असांजूं मन जूं चक्कियूं वाहिगुरु वाहिगुरु जपदे फिरण शुरू थी वञनि त ख़बर आहे ही बाक़ाइदा जन्म बाक़ाइदा स्वर्ग थी वेंदो तव्हां असांजो भाई ई स्वर्ग बिल्कुलु ईअं आनंदमय जीवन गुज़री वेंदा आहिनि बाबर बादशाह भी हथ जोड़े चवनि था गुरुजी तव्हां आज़ाद आहियो वञो सतगुरु चवंदा ईअं न वेंदासीं जेके ॿिया बंदी बणाए ते सभु खे आज़ाद कयो जॾहिं सभु आज़ाद थियनि था पिया बाबर बादशाह वरी चए थो गुरुजी आऊं तव्हांजी ॻाल्हि मञी त पोइ हाणे मूंखे हिकिड़ो वरदान त ॾियो आसीस बख़्शिश त ॾियो न जे तख़त ते अची करे मां वेठो आहियां इहो तख़त हमेशह मां वटि हुजे असांजी कुल में ई हुजे पोइ गुरु नानक देव महाराज चवनि था इहो तख़त तव्हां वटि ई हूंदो पर तेसिताईं जेसिताईं ज़ुल्म न थींदो जंहिं समय तुंहिंजी तव्हांजी हुकूमत में ज़ुल्म थियण शुरू थी वेंदा पोइ तव्हांजा तख़त बि उलटिजी वेंदा जब सतनाम श्री बाबर खे बि सतगुरु गुरु नानक देव महाराज कीर्तन ॿुधाए करे ॻाए करे सम्झायो आहे नाम खुमारी नानका चढ़ी रहे दिन रात ओ बाबर ई कीर्तन परमात्मा जो ई दरअसल सब जे लाइ बराबर आहे माता त्रिपता चवे थी पई पुट 8 साल खां बाद आयो ई घर न वेंदा करो ॿाहिरि तव्हां छो वेंदा आहियो सतगुरु चवंदा कीर्तन ॿुधाए दुनिया के तारण दुनिया के ठारण वेंदा आहिनि जंहिं कम लाइ परमात्मा मोकिलियो आहे भगवान मोकिलियो आहे भगवान पाण चवे तो भगवान मोकिलियो आहे जब सतनाम श्री ऐं हर अवतार ई चवंदा आहिनि जब सतनाम जे कम लाइ असांखे मोकिलियो आहे उहो कमु असांखे करणो आहे बस उन कम लाइ 4 ॾींहं सिर्फ़ गुज़रिया गुरु नानक देव महाराज वरी तैयारी वठनि था संसार के तारण जे लाइ 10 साल खां बाद घर आया आहिनि सतगुरु 4 ॾींहंनि में वरी तैयारी वठनि था मां सम्झी वई त मुंहिंजो पुटड़ो वरी तैयारी वठे थो किथे वञण जे लाइ अॻियां अची बीह रही छा था करो ही छाजी तैयारी करो पिया सतगुरु चवनि था वञणो आहे संसार के तारण ठारण कीर्तन ॿुधाइण लाइ माता चवे थी न वञो पुट जॾहिं तव्हां हलिया वेंदा आहियो इन घर में कीर्तन बि न थींदा आहिनि इहो घर वीरान थी वेंदो आहे जब सतनाम जे घरनि में वाकई कीर्तन न थींदा आहिनि नितनेम न थींदा आहिनि इन मन रूपी घरनि में उहे ख़बर आहे वीरान लॻा पिया हूंदा आहिनि बाक़ाइदा वीरान थी वेंदा आहिनि सतगुरु गुरु नानक देव महाराज चवनि था पिया ना माता जी असांखे वञणो आहे माता त्रिपता 2 दफ़ा 3 दफ़ा 4 दफ़ा मना कई एतिरे में भाई मर्दाना अची विया सतगुरु खे आवाज़ ॾिनी गुरुजी हलूं मर्दाने खे ॾिसी हाणे पक सम्झी हाणे थी वेंदा रुकदा उहे बि कोन्हे मां अची बीह रही मर्दाने खे चवंदी मर्दानिया 10 साल हालांकि वॾा हुया शरीरक तौर ते गुरु नानक देव महाराज का तू मुंहिंजे पुट नानक सां गुरु नानक सां हमेशा साण हूंदो आई हा माता जी पोइ मुंहिंजे पुट नानक जी तोखे पारत अथई जेको गॾु वेंदो आहे मां उनखे पारत ॾींदी आहे ऐं जेको उमिरि जो वॾो हुजे तोखे पारत अथई मर्दान चयो माता जी छाजी पारत भला इहो बि ॿुधाए छॾियो मुंहिंजे पुट जे खाइण पीअण जो ख्यालु रखिजे बसि जब सतनाम अॼु बि पुट अगरि खणी ॿिए शहर ॿिए मुल्क में रहे पिता सां ॻाल्हाए पहिरियों चवंदे सही तरह कीअं कमकार सही आहे न पढ़ाई लिखाई सही तरह कमकार सही आहे न अगरि उहो ई पुट माउ सां ॻाल्हाए पहिरियों पुछा कंदी सही तरह खाए पीए अथो या न टाइम सां कुझु खाधो पीतो अथई या न पहिरियों खाइण में पुछा कंदी मां चवे थी पई माता त्रिपता चवे मर्दाना मुंहिंजे पुट गुरु नानक जी तोखे खाधे पीते जी पारत हुजे मर्दाना खिली के अचण लॻा मुस्कुराए चला वाह माता जी वाह पारत भी अहिड़ी कयो
ख़बर आहे तव्हांखे 4 ॾींहं कुझु खाईंदा ई न आहिनि इन्हनि खे बुख लॻंदी ई न आहे इन्हनि खे बुख लॻंदी ई न आहे 3 ॾींहं गुज़री वेंदा आहिनि चौथो ॾींहुं जॾहिं चढ़ंदो आहे अञा बि इन्हनि खे बुख न आहे लॻंदी पोइ जॾहिं मां चवंदो आहियां गुरु जी तव्हां त पवन आहारी आहियो तव्हां कृपा करो मां त साधारण इंसान आहियां मूंखे त भला कुझु खाइण पीअण लाइ ॾियो भला पोइ जॾहिं आउं कुझु चवंदो आहियां पोइ गुरु देरि न कंदा आहिनि पोइ किथां न किथां बंदोबस्तु थी वेंदो आहे पोइ ख़बर आहे जेको मां जॾहिं मानी खाईंदो आहियां रोटी खाईंदो आहियां न पोइ मुंहिंजे सदके ई गुरु बाबा खाईंदा आहिनि भाई जब सतनाम माता जी तव्हां पारत ॾिनी उहो बि लंगर जी भोजन जी खाइण पीअण जी अहिड़ी पार तव्हां ख़बर आहे हिनखे बुख लॻंदी ई न आहे पोइ माता तृप्ता चवंदी मर्दानिया तूं शायदि मुंहिंजी ॻाल्हि सम्झियो न आहीं मुंहिंजे पुट खे बुख न लॻंदी आहे तोखे ख़बर आहे न हा माता जी पोइ मां तुंहिंजी मां आहियां जे ॼणियो आहे जे पालियो आहे जे वॾो कयो आहे पर मूंखे ख़बर न आहे छा भला त हिनखे भोजन जी रोटी जी बुख लॻंदी आहे या न लॻंदी आहे मूंखे ख़बर न आहे छा भला पोइ माता जी तव्हां हाणे पारत कई खाधे पीते जी शायदि तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झो न मुंहिंजे पुटु सतगुरु गुरु नानक देव महाराज के भोजन जी बुख न इन्हनि खे वार वार भजन कीर्तन जी बुख लॻंदी आहे इन्हनि खे जंहिं टाइम तोखे चवनि मर्दानिया रबाब वॼा त सम्झे मुंहिंजे गुरु नानक के पुट नानक के कीर्तन जी बुख लगी आहे पोइ तूं देरि न कजां उन वक़्तु ई रबाब वॼाइजांइ त मुंहिंजे पुट नानक के गुरु नानक के बुख लगी आहे कीर्तन जी जपो सतनाम तोखे इहा पारत ॾियां थी त जिथे बि वञे मुंहिंजे पुट जे इन्ही बुख जी तोखे पारत हुजे हमेशह जेके बि तव्हां हिते ॻाइण वॼाइण वारा आहियो तव्हांखे पारत हुजे गुरु ग्रंथ साहिब महाराज जी जपो सतनाम श्री जेके बि ॻाइण छो इहे गुण सब खे हूंदा आहिनि पर जेके हिते अची करे ॻाए वञनि इहे गुण कंहिंखे हूंदा आहिनि न्याणी बि हूंदा आहिनि ॿाहिरि बि हूंदा आहिनि छोकिरा बि हूंदा आहिनि हीउ ॻाइण जो गुण सभ खे आहे पर हिते वेही करे गुण जेके आहिनि जंहिंखे वटि गुण आहिनि जेके फोनी वेंदा आहिनि स्पेशली भाई अच तबलो वॼा अच बाजो वॼा कीर्तन गा स्पेशली छो भाई गुरु तोखे लाइक़ु बणायो आहे इन जे लाइ तॾहिं तॾहिं फोनियूं अचनि थियूं जेकर तो वटि इहो गुण हुजे तोखे भला कोई फोन करे या छा भला या मूंखे कोई फोन करे या छा भला न पोइ तव्हां ॻाइण वॼाइण वारनि खे पारत आहे असांजे सतगुरु जी शाम वेला थींदा आहिनि असांजे गुरु खे कीर्तन जी बुख लॻंदी आहे जपो सतनाम सुबुह जे वेले वरी कीर्तन जी बुख लॻंदी आहे सो वेनती आहे नेमिन खे सेवादारनि खे उन्हनि खे असांजे गुरु जी तव्हांखे पारत आहे जॾहिं बि इहे वेला थियनि पाण अची करे स्पेशली करे ॻाए वॼाए सतगुरु गुरु नानक देव महाराज मन खे तिरपत करो जेको गुरु खे तिरपत करे ॻाए करे राज़ी करे थो सतगुरु सामे वारो जो सभई बुखा लाहे करे ख़तम करे उनखे बि तिरपत करे छॾनि था पिया जी लख ख़ुशी आहे पातशाही आहे जे सतगुर नदर करे पोइ देर न आहे सो सचे पातशाह रहमता करण समय पूरो थियण वारो आहे सो वरी वेनती इहा ई वेनती आहे गुरु नानक देव जी महाराज जेको सम्झायो आहे हर इंसान दुनिया में भक्ति करण आयो आहे ऐं कीर्तन महान भक्ति आहे कल युग में कीर्तन प्रधाना गुरमुख जपिए लाए ध्याना कीर्तन निर्मोलक हीरा आनंद गुणी गहीरा ये वडो आनंद खजानन सां भरपूर भरियल कीर्तन आहे ऐं इन्ही कीर्तन के गाने वजाने इन जे लाइ असांजो मन तृप्त थिए कीर्तन भक्ति आहे हर इंसान भक्ति करण आयो आहे उम्र थोड़ी आहे भक्ति ज्यादा करणी आहे पोइ तंहिंजे करे झट घड़ी वेही करे जपणो ज़रूर आहे सतनाम श्री ऐं जेके पोइ कीर्तन गाए करे ठरिया जेके वाहिगुरु नाम जे सेवा सिमरन करे ठरी पिया दरअसल उहो ई संसार सागर मां अॻिते हली तरी पवंदा आहिनि जी आख़िरी 5 मिनट 4 मिनट बकाया शब्द गायो उनखां बाद 4 मिनट साजो पाठ करे समाप्ति आहे जी साहिबा 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 मेरे साहिबा पढ़ो जी साहिबा
मेरा पिता, तू है मेरा माता। तू मेरा पिता, तू है मेरा माता। तू मेरा बंधन, तू मेरा भ्राता। तू मेरा बंधन, तू मेरा भ्राता। तू मेरा राधा,
मेरा पिता, तू है मेरा माता। तू मेरा बंधा, तू मेरा भ्राता, तू मेरा बंधा, तू मेरा भ्राता। आयन सभी साथ संगत के सच्चे पातशाह साहब श्री गुरु नानक देव महाराज जी 554 साल आगमन गुरपुर अवतार सभी के लखे लखे बेअंत वाधायूं हुजनि जी। बोले सोने आगे चौका सात श्री अकाल। बोले सोनिहा सात श्री अकाल। स्वातमती वरी वेंदी सुबाणे सुबह का वठी रात ताईं छो जो छाए न करे करे छाए चंगी गल जल्दी विसरी तेरी का बार वरी याद करानी पवंदी। एक तो तव्हां वरी मूंखे याद करायो सुभाणे शाम ताईं घणा मर्तबा बस 1000 बस 1000 मर्तबा वाहिगुरु वाहिगुरु जपे करे सतगुरु चरण में हाजिर ऐं सतगुरु गुरु नानक देव महाराज सच्चे पातशाह के इहा ई भेटा सतगुरु चरण पेश करणी आहे। गुरु जी असां ॿियो तव्हां छा ॾेई सघंदा पिया। चल सभिनी खे सतगुरु लाइक़ बणा अहिड़ी भेटा ॾियण लाइ वाह वाह सतगुरु चरण में अरदास आहे। तव्हां असां लाइ अरदास करो, असां तव्हां लाइ अरदास कंदासीं। अचो सभई अनसारी पाठ करायो। उनखां बाद समाप्ति है ऐं सतगुरु चरण में वरी भी अरदास है। बुरी संगत को सच्चे पातशाह सबके बचाए करे पंहिंजी नाम बाणी सेवा सिमरन किरत करण नाम जपण ऐं वंड चखण जी इहा आदत तव्हां सां सभिनी के जीवन में बनी रहे। वार वार सतगुरु चरण में अरदास है। राम कली महला तीजा।